अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वेनेज़ुएला जे गादी वारे शहर काराकस में ज़ोरदार धमाका। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां वेनेज़ुएला ते हमलनि जो हुकुम ॾिनो वियो आहे। हमलनि बैदि वेनेज़ुएला जे सदर मुल्क में इमरजेंसी लागू करे छॾी। अमरीकी अगराई रद्द। वेनेज़ुएला जी हुकूमत जो चवणु आहे त हमलनि जो मक़सदु वेनेज़ुएला जे तेल ऐं मैदनियात ते कब्ज़ो करणु आहे। अमरीका असांजा वसीला हासिल करण में कामयाब न थींदो। परॾेही वज़ीर इसहाक़ डार स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि में शिरकत लाइ बीजिंग रवानो। इसहाक़ डार पाक चीन स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि में शिरकत कंदो ऐं चीनी परॾेही वज़ीर सां गॾु ॻाल्हियुनि जी गॾियल सदारत कंदो। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि में पाक चीन बेतरफ़े ताउन जो जाइज़ो वरितो वेंदो। इसहाक़ डार 2026 में चीन जो दौरो कंदड़ ग़ैर मुल्की आला अमलदार आहे। यमन सूरतहाल ते पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में ॿीहर राब्तो। इसहाक़ डार ऐं सऊदी अरब जे परॾेही वज़ीर विच में टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल। इसहाक़ डार पारां छिकताण वधाइण वारनि क़दमनि खां पासो करण ते ज़ोर। इसहाक़ डार चयो आहे त मसइलनि जे हल लाइ ॻाल्हियूं ऐं सिफ़ारतकारी वाहिद रस्तो आहे। फैज़गंज वेझो औरत कार ऐं इल्ज़ाम हेठि क़त्ल। माउ खे बचाईंदे 7 ॿारड़ा ज़ख़्मी। ॻोठ मारूफ शहर में बशीरा शहर खे मामे ऐं मारोटनि घर अंदरि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॿारड़ा रेशमा, काशफा, शाहिदा, इम्तियाज़, तबसुम, मुस्तफ़ा ऐं तालिब सख़्त ज़ख़्मी। ॿारड़नि जो चवणु आहे त संदनि माउ खे बेगुनाह कारम जे कूड़ी तोहमत हेठि क़त्ल करे ज़ुल्म कयो वियो आहे। नूरियाबाद वेझो ख़ौफ़नाक हादसो, 2 मुसाफ़िर फ़ौत, 10 ज़ख़्मी। M9 मोटरवे ते रोड हादसे में पंजाब खां कराची वेंदड़ कोच साम्हूं वेंदड़ ट्रालर सां टकराइजी वई। फ़ौतनि मां हिकु मुसाफ़िर जी रहमयार ख़ान वासी मोहम्मद आसिफ तौरु सुञाणप। उमराबाद चांडियो जे 3 घरभातुनि जो क़त्ल केस आख़िरी मरहले में दाख़िल। दादू जी क्रिमिनल ट्रायल कोर्ट में 3 क़त्ल केस जी ॿुधणी। इल्ज़ाम हेठि आयल भाइर सरदार ख़ान चांडियो, बुरहान ख़ान चांडियो ऐं ॿिया अदालत में पेश। फ़रियाद जो वकील सलाउद्दीन पमर दलील मुकमल कंदो। अॼु केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ थियण जो इम्कान।